जे जो भी घर में अटो जो फुटे तो मदद खान बणजी सो माखे लुटे तो ये सब आया सबनी भींग कई थे सबनी वसीलन की फुरलुट कई पर हेड़ी भींग असां न ॾिठी अथई जो दरियाई भींग करे छॾियऊं सिंध जो दरिया भींग इहे वसीलन जी फुरलुट तेल जा ज़ख़ीरा गैस जा ज़ख़ीरा खणी आ कोयलनि जो कुझु न छॾियऊं भींग करे छॾियऊं ही बुख बदहाली बेरोजगारी तबाही वीरानी वीरानी पर परवाह न है दिल न है लाइणी क़ौमी तारीख़ हूंदी पर एतरी कमज़ोर भी न है जो तव्हां सां न विड़ी सघे यार दिल न लायो छो जो शाइर थो चए त तूं पोयों झूठो वनशण जो पोयों झूठो उहो हूंदो आहे जेको बसि ख़तमु थियण वारी आहे ख़िदा जी मौसम तूं आख़िरी झूठो आहे ईंदे गुज़री वेंदे उन खां पोइ मुंहिंजो वारो आहे मां सुराओ गीत बहारनि जो जॾहिं मां घुरंदुमि जॾहिं बहारनि जी हवा घुरंदी जॾहिं मां घुरंदुमि त नवां गोच फुटी पवंदा वरी हीअ धरती सरसर थी वेंदी छो बशीर खान चवंदो हो असां हिन धरतीअ जा रब आहियूं रब अड़े जेतिरो रुणंदे ओतिरो वधीक फुटंदासीं छो जो असां जूं पाणूं हिन धरतीअ जे अंदरि पेट पाड़ो त तूं वञणो तोखे आहे असां हिन धरतीअ जा वारस आहियूं असांखे सदा हिन धरतीअ ते रहणो आहे उन करे तूं पोयों झूठो पनछण जो मां सुरो गीत बहारनि जो तूं कीड़ो गंदी नालीअ जो मां साथी तूं उन गंदी नालीअ जो कीड़ो आहे जंहिंखे लॻे हुनखे बि गंदो करे जंहिंखे लॻे हुनखे बि गंदो ऐं मां चंड सितारनि जो साथी आहियां जंहिं ते ओलड़ो कयां हुनखे चरकाए छॾियां जंहिं ते बि मुंहिंजो ओलड़ो पियो हुनखे चरकाए छॾियां ऐं तव्हां सिंध जा उहे सितारा आहियो जो जाते ओलड़ो कंदो उते धरती झलकी पवंदी असां कमज़ोर आहियूं पर एतिरा बि न आहियूं जो हिन धरतीअ खे झरकाए न सघूं ॿुधंदव उहा ॻाल्हियुनि जी ॿुधण जी मूड आहे हा पनो कटां भला ॾाढो म्यूज़िक ईंदो आहे बैठा सिंध यूनिवर्सिटी मां घणे वक़्त खां पोइ आयो आहियां पर सिंध यूनिवर्सिटी सां मुंहिंजो हिकिड़ो इश्क आहे ख़बर अथव उहो कहिड़ो इश्क आहे छो जो हीअ उहा यूनिवर्सिटी आहे जंहिं क़ौमी तारीख़ खे निपाए वॾो कयो पंहिंजे हंध में क़ौमी तारीख़ जो जनम ज़रूर सन में कयो आहे पर क़ौमी तारीख़ खे निपाए वॾो यूनिवर्सिटीअ कयो आहे इन करे जीएम साहिब हिते आयो हो ख़बर आहे ही जॻह आहे जिते क़ौमी तारीख़ निपजी वॾी थी सघे थी
अॼु ही मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे, फ़ख़्रु आहे मुंहिंजे लाइ त मां सिंध यूनिवर्सिटी जे उन्हनि शागिर्दनि सां शाम मल्हाए रहियो आहियां। सिंध यूनिवर्सिटी जी जिन शागिर्दनि हफ़ीज़ पीरज़ादे जे मुंहं ते चपाट वहाए कढी, इहा चपाट हफ़ीज़ पीरज़ादे जे मुंहं ते न हुई, इहा चपाट उन जे मुंहं ते हुई जंहिं 73 जो आइन लिखियो हो। इहा चपाट पाकिस्तान जे 73 वारे आइन जे मुंहं ते। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मां सिंध यूनिवर्सिटी जे उन्हनि शागिर्दनि सां शाम मल्हाए रहियो। शागिर्द मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, मुंहिंजो साह थोरो हेठि मथे थी थो वञे, साह दुरुस्त करण लाइ ॿ टे मिंट ॾींदा आहिनि। मां हमेशह इहो चवंदो आहियां त शागिर्द छड़ो सिंध न, सिंध यूनिवर्सिटी न, दुनिया जे समूरनि इनकलाबनि में शागिर्द मुहर्रिक थींदो आहे। दुनिया जा जेके बि तबक़ाती इनकलाब हुजनि या क़ौमी इनकलाब हुजनि, शागिर्द इनकलाब जी मुहर्रिक थींदो आहे। मुहर्रिक ख़बर अथव छा खे चवंदा आहिनि? मुहर्रिक उहा हूंदी आहे जेका तहरीक शुरू करे। ऐं हिते मूंखे यादि आहे 4 मार्च 1967 ते पहिरियों दफ़ो सिंध यूनिवर्सिटी में मुज़ाहिमती तहरीक शुरू थी। इएं चयो नी, 4 मार्च 1967 ते सिंध यूनिवर्सिटी में मुज़ाहिमती तहरीक शुरू थी। 1967 ऐं 2023 50 खां 55 साल जे इन अरसे में रियासत भरपूर कोशिश कई त सिंध में मुज़ाहिमती तहरीक खे ख़तम कयूं, पर 55 सालनि जे इन स्ट्रगल खां पोइ बि रियासत नाकाम। भुट्टे साहब पंहिंजे दौर में सिंध जे क़ौमी परस्त तारीख़ खे कुचलण जे लाइ भरपूर कोशिश कई, भरपूर कोशिश कई। उन खां पोइ जनरल ज़िया भरपूर कोशिश कई त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि क़ौम परस्त तारीख़ जो ख़ात्मो आणे। उन खां पोइ ही रेंजर्स जा अटाला वठी अचे हिते वेही रहिया त क़ौम परस्त तारीख़ जो ख़ात्मो आणियो, पर क़ौम परस्त तारीख़ त अॼु बि जीअरी आहे। क़ौम परस्त तारीख़ अॼु बि ओतिरी ताक़त सां सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहे। GM साहिब 1995 में गुज़ारे। 1995 2023 28 साल थी विया। GM साहिब जो त तालुक़ु हो सिंध यूनिवर्सिटीअ सां। GM साहिब जिला ॾींदो हो क़ौमी तरबियत सिंध यूनिवर्सिटीअ में, पर GM साहिब खे गुज़ारे 30 साल थी विया। 30 सालनि खां पोइ बि क़ौमी तहरीक बिगैर तालुक़ जे ओतिरी सगारी ऐं जीअरी बीठी आहे। हिते भुट्टो साहब पंहिंजे दौरे इक़्तिदार में भरपूर कोशिश कई भुट्टे साहब त सिंध यूनिवर्सिटी में जसाफ खे ख़तम करे उन जे जाइ ते सफ़ाफ खे उभारिया। अॼु सफ़ाफ कोन्हे, पर जसाफ अॼु बि मौजूदु आहे। अॼु सफ़ाफ कोन्हे, पर जसाफ अॼु बि मौजूदु आहे। अॼु GM साहिब कोन्हे, पर जसाफ अॼु बि मौजूदु आहे। ऐं ही आया हिते
ही आया है कि कौम परस्तारी करके कुछ नहीं मजहबी जमायतुनि जे लाइ राह हमवार कयूं। अॼु दाइश कोन्हे पर जसाब अॼु बि जी रही आहे। अरे तव्हां कौम परस्तारी करके फना न करे सघंदो। क़ौमी तारीख़ में फना हे तव्हांजो मौत आहे। ही तव्हां जेका तहरीक उभरी आहे उहा सिंध में इनकलाब पणजी ज़रूर ईंदी। छो जो तव्हां 55 सालनि जे महिनत जे बावजूद न सफ़ाफ़ खे हिननि जो मुतबादिल करे सघियो न मज़हबी तंज़ीमुनि खे हिननि जो मुतबादिल करे सघियो। हाणे ॻाल्हि ॿुधो। ॻाल्हाईंदो वेंदुमि। पॉइंट ॻाल्हाईंदो वेंदुमि। हिकिड़ी पॉइंट खणंदुमि 10 मिंट छुटुमि। मेहरबानी आवाज अचे थो? सही तो अचे न? माखों अॻु में नौजवान दोस्त तकरीरूं करे विया, ॾाढियूं भलियूं करे विया, सुठो ॻाल्हाए विया। जिन में थींदड़ ज़ुल्म, ज्यादती, लुटमार सिंध जे वसीलनि खे जंहिं बेक़दरीअ सां ज़ियान कयो वियो, ही वसीला वाकई सिंध जे नस्लनि जी अमानत आहिनि। ही सिर्फ़ वसीलनि जी तबाही न आहे, इन्हनि वसीलनि जी तबाही सिंध जे ईंदड़ नस्लनि जी तबाही आहे। नौजवाननि जेको कुझु ॻाल्हायो, मूंखे हिकिड़ो शेर यादि अची वियो। इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखी मूंखे हिकिड़ो शेर यादि अची वियो। उहो शेर हुयो, तूं पोयों झूठो पतझड़ जो, तूं पोयों झूठो पतझड़ जो, मां सुरहो गीत बहारनि जो, तूं कीड़ो गंदीअ नालीअ जो, मां साथी चंड सितारा। पतझड़ पनछड़ जो न खिज़ा खे, तूं खिज़ा जो उहो झूठो आहे जो जंहिंखे लॻे उनखे छाणे छॾे। तूं खिज़ा जी उहा वाह जो जाते बि भुले उते वीरानी आणे छॾे, उते तबाही आणे छॾे। ऐसे हमले कंदड़ सिकंदर खां वठी अरगोननि खां वठी मुग़ल हमले आवर, तव्हां खिज़ा जा उहे झूठा आहियो जिन हिन धरतीअ खे वीरानी में तबाही। जॾहिं बि बदबख्त ईंदा, ये बदबख्त जॾहिं बि हिन धरतीअ ते ईंदा, तव्हांजा बीठल फसल साड़े छॾींदा पाए। छो साड़ींदा? गुस्से नफ़रत में न साड़ींदा, उन साण जे पोयां साइंटिफिक बुनियाद आहे, मक़सद आहे उन्हनि जा। हमले आवर जॾहिं बि ईंदो आहे
बीठल फसलुनि खे बाहियूं इन करे ॾींदो आहे, अनाज जे खोड़नि खे बाहियूं इन करे ॾींदो आहे जीअं हिते कहर पैदा थिए ऐं माण्हुनि खे खाइण लाइ कुझु बि न मिले। असांजे ॾाढो सरेंडर कनि, घेराव करे वेही रहंदा आहिनि, फसलुनि खे साड़े छॾींदा आहिनि, बाज़ारनि खे लुटे वीरान करे छॾींदा आहिनि। नादर शाह कमीनो नादर शाह जॾहिं सिंध में आयो उन वक़्त में सिंध में मियां नूर मोहम्मद कलोड़े जी हुकूमत हुई। मियां नूर मोहम्मद कलोड़े वटि फौज कोन हुई, छो जो ही कमीना असांखे फौज रखण न ॾींदा आहिनि। फौज मुगलनि पंहिंजी रखी हुई हिते। पहिरियों नादर शाह दिल्लीअ वियो, उन्हनि खे पादर हणी मंझरा ऐं पोइ हिते आयो, मुगलनि पंहिंजी फौज घुराए वठी। अॼु बि तव्हां वटि फौज कोन्हे, ॿिया था तव्हांजे सरहदुनि जी हिफ़ाज़त कनि, न कंदा आहिनि इहे सरहदुनि जी हिफ़ाज़त। जॾहिं हमला भॼी वेंदा। मां दावा ॾाढो कयां 1948 जंग में खरे जे सरहदुनि ते केरु हो? पुछे खाली हूं सिंध जूं सरहदूं, खाली हूं बंगाल जूं सरहदूं, हे कश्मीर में जहाज पिया कनि सभई। ऐं इहो बि यादि रखो, 1965 ऐं 1971 वारी जंग में तव्हांजे सरहदुनि जी हिफ़ाज़त हुरनि कई, पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त। हे न आया आइडिया पिया कनि हुते, या वाघा बॉर्डर ते बीठा पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त पिया कनि। असां ते हमेशह पाबंदियूं हूंदियूं त फौज न रखो। कॾहिं ईरानी फौजूं तव्हांजी मदद कंदियूं, हिफ़ाज़त कंदियूं सरहदुनि जी, कॾहिं मुगल फौजूं कंदियूं। पोइ यूनान हमलो कयो त ईरानी भॼी विया, नादर शाह हमलो कयो त मुगल भॼी विया, इंडिया हमलो कयो त हे भॼी विया कश्मीर बॉर्डर ते। सुञाणो था सभिनी खे। है ना?